इंतहाई ख़ुशी की ॻाल्हि आहे त ही मुसलसल पंजूं अयाज़ मेलो ही टीम अमर सिंधु डॉक्टर इरफाना साहिबा ताज जो गॾिजी जेको मेड़ो मचाईंदा आया आहिनि इहो यकीनन सरकार त हींअर सहकार कयो आहे। इहा ॻाल्हि मूंखे एडमिट करण में को बि आर कोन्हे, एतराफ़ करण में तो उन्हनि वधि में वधि इहो स्पेस प्रोवाइड कयो हूंदो, पर ही जेको बि मेड़ो मचायो आहे उहो अयाज़ जे आशिक़नि मचायो आहे, अयाज़ जे इश्क में हिननि मचायो आहे। सरकार मेड़ा मचाईंदी कोन्हे, मेड़ा माण्हू मचाईंदा आहिनि। जंहिं वक़्त में सिंध में सकाफ़त खातो ठहियो ई कोन हो अञा, उन वक़्त में जीअं लतीफ़ साईं जो मेड़ो लॻंदो हो, जंहिं वक़्त में अञा शायदि हाणोकी शिकिल में सिंध हुकूमत मौजूद न हूंदी, उन वक़्त में बि सचल जो मेड़ो लॻंदो हो। सो इहा ॻाल्हि तय सम्झणु खपे त सरकार जी इहा का इज़ाफ़ी ख़ूबी कोन्हे त हू पंहिंजी ॿोली पंहिंजी धरतीअ जे मौसननि ते जेकॾहिं हू कुझु कंट्रीब्यूट कनि था त इहा का उन्हनि जी इज़ाफ़ी ख़ूबी कोन्हे। इहा त बुनियादी तौर ते उहा हिकिड़ी नंढड़ी हाज़िरी आहे जेका ॾेई हू पंहिंजी लॼ बचाइनि था। ऐं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां, लतीफ़ साईं ते मूंखे 3 सालनि खां वठी सकाफ़त खातो मूं वटि रहियो आहे ऐं असां 4 ग़ालिबन लतीफ़ साईं जा उर्स जेके आहिनि उनजी तक़रीबात असां मुनक़िद कयूं आहिनि। अकबर साहब मूंसां गॾु रहियो आहे, पाण लिखण पढ़ण वारो अहले इल्म अहले अदब दोस्त आहे। असां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि उते कई त भई असांखे उते हुकुमरान ऐं सरकार थी न आहे हलणो, उते असांखे जे असीं ख़िदमत तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां जीअं लतीफ़ जे पिण ते सिंध मां लखे पांधीअड़ा लतीफ़ ते अचनि था, हू पंहिंजे अंदर में पंहिंजे इश्क जी ॾियाटी दुखाए, असांखे उते ईअं फ़क़ीरनि वांगुरु कंट्रीब्यूट करिणो आहे जेके असां तॾहिं उहो असांजो पोरियो साहब पवंदो। अॼु जॾहिं असीं अयाज़ ते ॻाल्हायूं बीठा, मूंखे ख़बर आहे त हिन खां पहिरीं सरकार जो को नुमाइंदो कल्चर डिपार्टमेंट जो डायरेक्टर मुमकिन आहे हिन दीवार जे हुन पासे वेठो हुजे, हेॾा टुपी कोन आयो हूंदो पुछण लाइ त का अव्हांखे तकलीफ़ आहे या न, पर अयाज़ मेलो थियो थे, अभी सब जा सब मौजूद हुआ ऐं उहो कंहिं मचायो पे, वो आशिक़नि मचायो पे। जीअं हमेशह में सिंध में मेड़ा मचंदा आया आहिनि। जीअं ख्वाजा गुलाम फरीद जे आऊं मेले ते वियसि, असगर नदीम साहब में उते गया मेले ते, मूं का बि सरपरस्ती कोन ॾिठी उते ख्वाजा गुलाम फरीद खे पंजाब जी सरकार को ओन कयो हुजे, का मूं ओनरशिप उते कान ॾिठी। इहा ई ॻाल्हि मूं आलमी उर्दू कॉन्फ्रेंस में जंहिंमें असगर नदीम साहब वेठो हो, मूं ते इहा ॻाल्हि कई हुई त इहो फ़क़ति जेका बि अंधी मंडी ओनरशिप आहे इहा सिंध में मौजूद आहे, हुकूमती ऐं रियासती लेवल ते, जिते सचल खे लतीफ़ खे ॿियनि खे असां ओन कयो बीठा आहियूं। इहा पंजाब में कोन्हे, पंजाब में इंतहा पसंदी जी इहा ॿिमुही बला जेका उतां खां निकिती उहा इहो न वधे आहे अॻिते। जेकॾहिं उतां जो चीफ मिनिस्टर ऐं उतां जा वज़ीर बाबा बुला शाह ते, शाह हुसैन ते, वारिस शाह ते ऐं ख्वाजा गुलाम फरीद ते वेठा हुजंदा त आउं नथो सम्झां त इहा इंतहा पसंदी जी वबा उतां निकिरे आहे। इहो ई हाल केपी में रहियो आहे, उते ख़ुशहाल ख़ान खटक हुजे, रहमान बाबा हुजे, कंहिंखे बि ओन कोन कयो आहे। साॻी हालत बलोचिस्तान में मस्तवक ली जाम दुर्क ऐं ॿिया जेके आइकॉनिक माण्हू रहिया उन्हनि सां उते रही आहे। पर इहा हिते इहा महिरबानी आहे उन वक़्त में उन्हनि माण्हुनि जी जेके 1951-52 में बज़ में सूफ़िया सिंध ठहियो, मीरा मोहम्मद शाह, जीएम सैयद ऐं ॿिया रोशन ख़याल माण्हू हुआ जिन भिटशाह ते वञी इन हिकिड़े सफ़र जी शुरूआत कई। त अॼु असां खां पुछाणो थिए थो, जिते वञूं था पुछाणो थिए थो त फलाणी जॻह ते फलाणो मेलो थिए थो, तव्हांजी ओनरशिप उते छो कोन्हे। एतिरे हद ताईं जो विसारियल तरीन माण्हू लतीफ़ साईं खां पहिरीं लतीफ़ साईं खे रस्तो ॾिसण वारो, घस ॾिसण वारो बुनियादी मोहसिन माण्हू मियो इनात रिज़वी हो, जिते असीं सभु अॻियां में मौजूद हुआसीं। इहा बि माण्हुनि जी डिमांड हुई, तव्हां मीअं इनात खे यादि कोन था करियो,
जे दास्तान घड़िया, जे ससवी पुनू, मुमल राणू, उमर मारवी, ये सब सुर दास्तान शायरी की शिकिल में दिना। जे वाई दिनी जंहिंमें शौकत साहब, ताज वारा, ये सब असीं उते हुआसीं। त इहा सिंध जी खुशकिस्मती आहे त सिंध में इहा सुजागी, इहा सोच ॿियनि सूबनि जे भेट में, इहा तरक़ी पसंदी जी अप्रोच सिंध में ॿियनि खां वधीक ताक़तवर आहे त उनजे पुठियां केरु आहिनि। लतीफ़ साईं हिकिड़े दौर जो, पंहिंजे दौर जो बाग़ी हो। उनखे घाड़ेटा, दास्तान, सुर ॿिया बराबरि मिलिया हूंदा, ईअं नात खां ऐं ॿियनि खां, लुत्फ़ुल्लाह शाह क़ादरी हुजे, उनखां पहिरीं ॿिया हुजनि, पर उनमें जेको तफ़क्कुर आहे, जेको फ़िक्र आहे, जेका बाग़ियाना रविश आहे, उहा लतीफ़ साईं जो कमाल आहे। त सही माना में जेको असांजो सिंध जो शऊर आहे, जेका हाणोकी असीं सिंध जे शिकिल में ॾिसूं था, जॾहिं असेंबली जा मेंबर, असां जहिड़ा असेंबली जा मेंबर जॾहिं असेंबलीअ में खुलेआम सिंध ते ॻाल्हाए पंहिंजे वात जो ज़ाइको मटाइनि था, त यकीनन उनजे पुठियां इहा लतीफ़ साईं खां शुरू थी जेका कहाणी हली आहे उते बीठी कोन हूंदी। लतीफ़ साईं खां पोइ त सॼी शाइरी वरी फारसीअ जे रुख़ ते हली वई, असां फारसीअ जा मुरीद थी वियासीं। पोइ जेका शाइरी जो हिकिड़ो रिवायत शुरू थी, कुझु क्लासिकल शाइर हुआ जिन पंहिंजे हवाले सां साईं सचल साईं हो, ॿिया हुआ, पोइ बाद में जेके बि शाइर आया, अमल फ़कीर हुजे, ॿिया हुजनि, रुमानवी रस्ते ते घणो, ख़लीफ़ो नबी बख्श हो हिकिड़ो जे सिंध जो केदारो लिखियो, ॿिए पासे हुकुमराननि जी दरबार जी, जे पासे फारसी जी रविश हुई है फारसी, वो शेख अयाज़ हो, पहिरियों दफ़ो जदीद सिंधी, ॿ माण्हू जे सिंध जी उणत कई है, सिंध जा ॿ मुख़्तलिफ़ जेके हीअं छेड़ा आहिनि, हिकिड़े पासे लतीफ़ आहे त ॿिए पासे अयाज़ आहे। ही जेका जदीद सिंध में मूं चयो त जेका असांखे इंस्पिरेशन मिले थी, जॾहिं असीं बि असेंबलीअ में असीं ॻाल्हायूं था, त जॾहिं वॾी वॾी तहरीक हुई, त वॾी वॾी तहरीक में जॾहिं सभु जेलुनि में पिया, शेख अयाज़ ॿिया सभु उन जा किताब जेके आहिनि, 62 में बौर भिड़े आकाश अचे थो, त 2 साल खां पोइ उहो ज़ब्त कयो थो वञे 64 में उहो किताब, ऐं उनजी सख़्त सज़ा ॾिनी थी वञे, हू जेलुनि जे पुठियां वञनि था। उन वक़्त जा तख़लीक़कार इहे कोन हुआ रुगो मुतालो, मुशाहिदो ऐं इंस्पिरेशन वठी वेठा हुआ, उन्हनि मुजाहिदो कयो, मुज़ामत कई, ऐं दुनिया बाग़िन बदिलाई है, दुनिया कंप्रोमाइज़ कंदड़ माण्हुनि न बदिलाई है। हू चवनि था हीअं चओ, मां चवां थो हीअं न चवंदुसि। लतीफ़ साईं खां शुरू थी, लह वारो लोक वहे तूं ऊचो वह हो बार, ऐं क़ौम ॿुधाया थे किस्सा कल मूं तोखे तक़दीरुनि जा, अॼु बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। को कीअं न डोड़े मक़तल दे आ रत में खुशबू मेहंदीअ जी, को कीअं न डोड़े ज़िंदा दे था ज़ुल्फ़ छिकन ज़ंजीरनि जा। रेजिस्टेंस ऐं रोमांस जॾहिं पाण में मिलनि था, तॾहिं आफ़ाक़ी शाइरी जनम वठे थी। रुगो नारेबाज़ी, मुज़ामत, फ़क़ति मुज़ामत जे उनमें रोमांस शामिल कोन्हे, रोमांस रूह आहे जेको उनमें शामिल थिए थो, उहो जिस्म आहे, उन जिस्म में जॾहिं रूह शामिल थिए थो, तॾहिं उहा आफ़ाक़ी शाइरी जनम वठे थी। शेख अयाज़ इन हवाले सां माला माल तरीन शाइर हो। ऐं सम्झां थो त बरे सगीर में पंहिंजे दौर में शेख अयाज़ जेतिरो क्रिएटिव माण्हू, मुंहिंजी पंहिंजी राय आहे त शेख अयाज़ जेॾो क्रिएटिव माण्हू उनजे हमअसर दौर में कोन हो। भले फैज़ साहब वारा हुआ, ॿिया हुआ, उनजे हमअसर तमामु घणा माण्हू, गैलेक्सी हुई वॾनि माण्हुनि जी। शेख अयाज़ जेकॾहिं उर्दू शाइरीअ में वेंदासीं त उर्दू शाइरी जेकॾहिं ग़ालिब मीर ऐं उनजे दीवान मां ॿाहिरि निकिती त हू वञी फ़क़ति मुज़ाहिमत ऐं नारेबाज़ी में फाथी, नेचर उन मां निकिरी वई। नेचर उर्दू शाइरीअ जी रिवायत कोन रही है, कॾहिं फितरत उनमें शामिल कोन है, जो कैदी कोयल खे नियापो ॾे त वञो कवेलियो वञो, वञी प्रिय खे चओ त अञा पियो जियां। नियापा मिटनि माइटनि ऐं संतरियुनि खे ॾिना हूंदा शाइरनि, त तूं वञी ॿुधाए छॾिजां मुंहिंजी घरवारी खे अञा आऊं जीअरो आहियां, पर कंहिं कोयल खे कोन चयो हूंदो, ऐं उन ईअं कोन संभालियो हूंदो त जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि, जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे, हू पंहिंजूं सावणियूं थर ते मोर जा नाच, वो अल्लाह छोरन जड़ा छमर याद कंदड़ शायर जेको आहे, पंहिंजी फितरत सां कनेक्ट करे थो, इहो उर्दू शाइरी में कोन्हे।
ये शेख हयाज जो कमाल हो। ये तो उर्दू शायरी जी बात जी जगह लज पत जेका है उहा हिननि वञी रखी कि पंजाबी शामिल थिया, पोइ हिंदको शामिल थिया, उन्हनि लज पत रखी। इहा ॻाल्हि सही हुई त जिते इश्क आइसोलेट करे छॾियो। जेका असीं आइसोलेशन जी ॻाल्हि कयूं था त शेख हयाज जेकॾहिं ईअं लिखंदो अचे हा जेको उन शुरू कयो, मेरे दीदा वरो मेरे दानिश वरो, पाओ जख्मी सही जग डगमगाते चलो, राह में संगो आहन की टकराव में अपनी जंजीर को जगमगाते चलो। इहो ईअं खयो अचे हा त वाकई सही हो त शेख साहब पंहिंजा अॻ जा ऐं पोइ जा अलाए केतिरा बुत किराए चुको हुजे हा। जेका असरद अदीम सैयद साहब ॻाल्हि कई त हुनखे पंहिंजी ॿोलीअ सां कमिटमेंट ऐं हुन इश्क आइसोलेट करे पंहिंजी ॿोलीअ ताईं बीहारे छॾियो ऐं शेख साहब ॿिए पासे लिखण लाइ कोन वियो। जो हुन कंटिन्यू न रखियो त हू हुन ॿोलीअ में पंहिंजो ओरिजिनली पंहिंजी तखलीक आणे। जेकॾहिं उन डगर ते शेख साहब निकिरे हा त कहाणी मुख़्तलिफ़ हुजे हा, पर यकीनन उनजी कमिटमेंट हुई पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी मिटीअ सां। इहो ॿियो आस्पेक्ट आहे, ॿियो पहलू आहे, हू ॿियो पहलू आहे। ॻाल्हाइण जो त छो न, वाई नॉट, छो न लिखणु खपे। ऐं अॼु बि असांजा जेके दोस्त आहिनि लिखण वारा जेके शाइरी कनि था या लिखनि था, उन्हनि सां बि इहो कंदो आहियां त छो न लिखणु खपे उर्दूअ में, ॿी ॿोलीअ में छो न वञणु खपे। उन ॾींहुं जेको आलमी उर्दू कॉन्फ्रेंस हुई उनमें हिकिड़ो ॾाढो मज़ाइया हिकिड़ी निशस्त हुई जेका पंहिंजे प्रोफेसर साहब पंहिंजे डॉक्टर जफ़र अहमद पे कंडक्ट की, जंहिंमें असीं गॾु हुआसीं। त उनमें ॻाल्हि हुई त पाकिस्तानी सकाफ़त तनक़ीदी ऐं तख़लीक़ी पहलू। मुंहिंजो त पहिरियों सवाल इहो हो त छा पाकिस्तान में पाकिस्तानी सकाफ़त नाले का शइ जुड़ी सघी आहे? ही उते उहे सकाफ़तूं आहिनि जेके बुनियादी तौर ते पाकिस्तान खे शनाख़त ॾियो बीठियूं आहिनि, जंहिंमें सिंधी आहिनि, सराइकी आहिनि, पंजाबी आहिनि, पख्तून आहिनि, बलोच आहिनि, उहे ॾियो बीठा आहिनि। जॾहिं 1940 जी करारदाद ख़ुदि मुख़्तियारीअ जे वाइदे जे बुनियाद ते बीठल आहे। जॾहिं उन वाइदे तां उहा रियासत फिरी वई, छो त उहा ख़ुदि मुख़्तियारी 1940 में उन्हनि क़ौमियतुनि खे, उन्हनि ज़बाननि खे उन्हनि जी सकाफ़त सेखारी हुई। इहो गुरूर उन्हनि खे उन्हनि जे पस मंज़र ॾिनो हो। जॾहिं उन ताईं उहा रियासत फिरी वई, उन ते न बीठी त पोइ पाकिस्तानी सकाफ़त जुड़ी किथां सघंदी? इहो पॉसिबल न आहे त असीं उनखे नालो ॾेई चऊं त जुड़ंदी। इहो फ्रॉड थी सघे थो। जो अञा ताईं ॿोलियुनि वारो बिल जेको आहे उहो सेनेट जे तहखाने में सड़े पियो, उते क़बूल करण लाइ तयारु कोन्हनि त पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, सराइकी, पख्तून ऐं ॿियनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उहो नथो निकिरे, उहो ओन जेसि ताईं न कंदा। इंडिया में 26 ॿोलियुनि खे ओन कनि था, इज़त ॾियनि था। हिते क़ौमी ॿोली तो तस्लीम करण लाइ तयारु कोन्हे, तेसि ताईं उहा जुड़ी कोन सघंदी। शेख साहब जा असीं त गर्विदा रहिया आहियूं, पढ़ंदड़ आशिक़, पंहिंजे यूनिवर्सिटी जे ज़माननि खां वठी पढ़ंदा आया आहियूं। शेख साहब जा कई पहलू आहिनि। यकीनन ई 5 ॾींहंनि जी जेका आहे मेलो, इन में इलाही सारा मूं ॾिठा आहिनि त ॾाढा ज़बरदस्त सेशन डिज़ाइन थियल आहिनि। शेख साहब जे आर्ट जे हवाले सां, ओपेरा जे हवाले सां, फ़न जे हवाले सां, उनजी रोमांस जे हवाले सां, उनजी तख़लीक़ जे, उनजे ॿियनि पहलुअनि जे हवाले सां। यकीनन शेख साहब उन दौर जो इंतहाई पढ़ियो लिखियो माण्हू हो। जंहिं ज़माने में पढ़ियल लिखियल माण्हू घटि हुआ पर पाणी पढ़ियल वधीक हुआ। माण्हू घटि पढ़ियल हुआ, पाणी घणो पढ़ियल हूंदा हुआ। ऐं हक़ीक़ी माना में सिंध जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे पढ़ायो शेख हयाज। आलमी दुनिया सां उनखे कनेक्ट कराई। दुनिया जा नाला शेख हयाज जी शाइरीअ मज़ा कढी, उन्हनि जे किताबनि जा नाला कढी, पोइ वरी उन्हनि खे पढ़ण जो सिलसिलो शुरू थियो त शेख साहब कंहिंखे थो कोट करे। जे शेख साहब लिखे थो त निकोलस काज़ानज़ाक्स जो फलाणो नाविल जेको आहे उहो पढ़णु खपे, त उहो असां पंहिंजे पननि ते नोट करे उहो नाविल वञी कराचीअ जे उर्दू बाज़ार जे फेयर प्राइस शॉप तां ऐं कबाड़खाने मां ॻोल्हणु शुरू कयो त किताब किथां मिलंदो। शेख साहब पढ़ियल लिखियल माण्हुनि खे पढ़ायो। इहो अयाज़ जी सभ खां वॾी उहो ॻाल्हि हुई त जेके दुनिया जा उहे शाइर, उहे किरदार वाक़ुफ़ थिया, उहे झांसी जी राणियुनि खां वठी सेंट फ्रांसिस ऑफ एसेसी ताईं, उहे माण्हुनि खे ख़बर कान हुई त इहे नाला कीअं आहिनि।
ऐं छो त उहो दौर अहिड़ो हो जंहिंमें यकीनन उन्हनि मुजाहिदो बि कयो पिए, जदोजहद हुई, जेलूं हुयूं, सख़्तियूं हुयूं, मार्शलाऊं हर आए ॾींहं बिछियूं हुयूं मथां। ऐं जेको किरदारु असांजे अदीब खे आई एम सॉरी टू से हिन दौर में पंहिंजो ज़ाहिर करणो पवंदो, ऐं उहो किरदारु मुजाहिदे बेस्ड हूंदो, उहो मुज़ाहिमत बेस्ड हूंदो। ख़ुदि असांजे साम्हूं बाबा जी भरपूर मज़ामत कोन्हे। जेकॾहिं आऊं पंहिंजे पाण खे वज़ीर सम्झी जेकॾहिं आऊं हुकूमत जो हिसो आहियां, आऊं चाहंदो त फेसबुक जो स्टेटस मुराद अली शाह सरदार शाह जा कन ऐं अखियूं नथो खोले सघे, इहो यकीन करे छॾियो। यू नीड अ इफेक्टिव रेजिस्टेंस। जॾहिं असांजूं अखियूं खुलनि उते, या असीं छा कयूं, असांजी गाइडेंस, असांखे सिमत ॾेखारणु, रस्तो ॾेखारणु, तव्हां हुक्मराननि खे या जेके वेठा आहियो इक़्तिदार में उन्हनि खे छा करणु खपे, इन लाइ हिकिड़ो कलेक्टिव रोल जोड़णो पवंदो। ऐं मूंखे इन ॻाल्हि में ख़ुशी आहे इहा चवंदे त सिंध में जेतिरो बि स्पेस मुज़ाहिमत जो हींअर क्रिएट थियो बीठो आहे, त उहे ही खाना बदोश जो जेको हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो टोलो आहे, ऐं इहो घटि में घटि हिकिड़ो मुज़ाहिमत ऐं रेज़िस्टेंस जो पंहिंजो भरपूर रोल प्ले कयो बीठो आहे। ज़रूरु थींदो आहे कावड़ ऐं गुस्से जे इज़हार में इंसान खां ग़लतियूं बि थींदियूं आहिनि। जेका ॻाल्हि कावड़ ऐं गुस्से जी कई असगर नदीम साहब, उहो ज़रूरु थींदो आहे, पर इहो प्रोसेस आहे। प्रोसेस में फिल्ट्रेशन थींदी, शयूं अॻिते वधंदियूं, पर बेसिकली इहा एंगर जेका आहे इहा रेज़िस्टेंस आहे, इहो कॉज़ ऑफ रेज़िस्टेंस आहे, ऐं उनखे कन्वर्ट करणो पवंदो असांखे समाज जे हक़ में, ऐं मुस्तक़िल उनजो फ्रूट खणण लाइ असांखे इहो कंटिन्यू रखणो पवंदो। सकाफ़त खातो जेतिरो बि 3 सालनि में करे सघियो आहे उहो कमु साम्हूं आहे, ऐं का बि ॻाल्हि ॿी न कंदुसि, पर यकीनन उन में असांखे तव्हां सभिनी जो सहकार खपे। जेको शेख अयाज़ साहब ऐं मोहम्मद इब्राहिम जोए जे 1954 जो ख़्वाब हो त सिंध में ट्रांसलेशन ब्यूरो जो क़याम थिए, त जेको आलमी अदब आहे उहो सिंधीअ में अचे, ऐं सिंधीअ जो अदब जेको आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ ज़बाननि ताईं पहुचे, जेको अहम तरीन कमु आहे, जंहिंजी शिकायत असां सोर्स मटीरियल जेकॾहिं प्रोवाइड न कंदासीं अमन सलीम साहब खे, असगर नदीम साहब खे ऐं ॿियनि समूरनि दुनिया जे लिखंदड़नि खे जेके ॿाहिरि वेठा आहिनि, त उन्हनि जी डायरेक्ट सिंधीअ ताईं एक्सेस कोन्हे। असांखे सिंधीअ मां उहो अंग्रेज़ीअ में ऐं दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में कन्वर्ट करणो आहे। त उन ख़्वाब जी ताबीर 2019 में इन ई शिकिल में थी आहे त मोहम्मद इब्राहिम जोयो ट्रांसलेशन ब्यूरो जो क़याम अमल में अची चुको आहे, जंहिंजो कमु तमामु जल्द शुरू थींदो। जेका ॻाल्हि कई असगर नदीम सैयद साहब त असां फोक मां कोक में फाथा आहियूं वञी स्टूडियो में, ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदे मैं सची ॻाल्हि है, मैं को ख़ुशी थी है, मैं तुसां नाले ॻाल्हि शेयर कर रहा कि वो जड़ा तुसां दी ॻाल्हि है फोक टू कोक वाली, बहु जल्द तुसां वेखसो कि वो कोक दे अपोजिट एक लोक स्टूडियो का क़याम थींदा पिया है कराची विचूं, ऐं उते अयाज़ दी पोइट्री भी कंपोज थी सी, त सिराइकी शायरी भी कंपोज थी सी। लोक स्टूडियो आर्ट्स काउंसिल कराची उनके सहकार सां उनके बेसमेंट में मुकम्मल तौर ते वो कायम थियो है, जंहिंमें असां पंहिंजे सकाफ़ती वरसे खे उन्हनि सभिनी लोक गीतनि खे, पोइ चाहे वो सिराइकी जो हुजे, वींदे पे मुल्तान अंगूर गिद्धी आवी ज़रूर गिद्धी आवी, या असांजी सिंधीअ जा उहे पुराणा लोक गीत, लुॾे लुॾे पियो निमन जे टारिन में तोखे लॻो वनीअ जो वाव, तोखे लॻो जिदुल जो वाव, ये सब गीत असां लोक स्टूडियो में खणी ईंदासीं ऐं रिवाइवल ऑफ म्यूज़िक थींदी। उन में तव्हां सभिनी जी मूंखे आऊं वेलकम कयां थो, जेके बि इन हवाले सां कंट्रीब्यूट करणु चाहियो प्लीज़ डू कम फॉरवर्ड ऐं असांखे सपोर्ट करियो त असीं शेख अयाज़ जी शाइरी जेका आहे उहा नवां ॻाइण वारा असीं पैदा कयूं, नए रंग सां, नए तरंग सां ऐं ख़ूबसूरत धुनुनि सां उहे साम्हूं अचनि, ऐं पंहिंजो ही काफ़िलो जारी रहे ऐं सिलसिलो जारी रहे। ऐं वंस अगेन शुक्रगुज़ार आहियां खाना बदोश जी सॼे सथ जो, जे असांखे हिते मदू कयो, तव्हां सां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां सभिनी जा थोरा। आख़िर में अयाज़ जो रुगो इहो मूंखे जेको यकीन ओचितो ओचिता यादि अचनि पिया त 2 सिटूं पढ़णु लाज़मन सम्झां थो। धरती छा छा दान करे वई,
औख ॾेई इंसान करे वई, आई तुंहिंजी सार्थ सुपरी सूर्य खे आसान करे वई, इश्क करिश्मा ॾेखारिया दिल कुफर मथां ईमान करे वई।